पूरे क़ुरान जे खे नज़रअंदाज़ करण जी मुतरादिफ़ आहे ऐं उन जी चशमपोशी करण जी मुतरादिफ़ आहे ऐं इहो उन हदीस जो इहो मिसदाक आहे जंहिं हदीस में प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम फरमायो मन जाल क़ुरान ख़ल्फ़हू साक़हू इलन्नार जंहिं क़ुरान खे पोइ ते करे छॾियो इहो क़ुरान उनखे धिके वञी जहन्नम में उछलाईंदो। अलाह से रहम करे, अलाह पनाह में रखे। अलाह से असांखे क़ुरान शरीफ़ असांजो इमाम बणाई। अलाह करे त असां हिन दुनिया में बि क़ुरान जे इमामत में हुजऊं ऐं क़ब्र में बि क़ुरान जे इमामत में हुजऊं ऐं हशर में बि अलाह से असांखे क़ुरान जे इमामत में करे उथारे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मां इहे ॿ शयूं तव्हां वटि छॾियां थो, मां त हली वेंदुसि। फरमायो इन इमराउन मुनक़बज़ुन व इनल इल्म सयनक़बिज़, फरमायो इल्मु बि हलियो वेंदो। पता तव्हां सम्झो त इल्मु इहो हमेशह हूंदो। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ईअं पिया फरमाइनि, मथे नज़र फरमाए काइनात खे ॾिसी फरमाइनि त हाज़ा अवान इंतिज़ाइल इल्म, फरमाइनि त हाज़ा अवान इंतिज़ाइल इल्म, हीअ जेके अवान आहिनि वक़्तु आहिनि इल्म जे निज़ाज आहिनि। इल्मु हलो ख़तमु थींदो वेंदो, इल्मु ख़तमु थींदो वेंदो। पोइ पाण फरमायूं भला कीअं ख़तमु थींदो? इन अल्लाह ला यंतज़िउ इंतिज़ाअन यंतज़िउ मिन क़ुलूबिल नास। फरमायूं अल्लाह तबारक व तआला इल्म खे ईअं कोन ख़तमु कंदो त माण्हुनि जे दिलनि मां छिके कढी वञे, न ईअं न आहे। पर इहो ख़तमु कीअं थींदो? वलाकिन यंतज़िउहु बिइंतिज़ाइल उलमा, पर इहो ख़तमु थींदो जो उलमा हलिया वेंदा, जेके हक़ वारा आलिम हूंदा, क़ुरान वारा आलिम हूंदा, सच वारा हूंदा, हलिया वेंदा। बसि हलंदा वेंदा इहो इल्मु घटि पोइ वेंदो। ईअं न आहे त हमेशह साॻियो हिकु जहिड़ो हूंदो। कल्ह पोइ उहो अॼु खां 20 साल 30 साल अॻे जेको इल्मु हुयो हाणे न आहे, जेके उलमा हुया हाणे कोन्हनि, त लाज़मन हाणे असांजो उहो मक़ाम न आहे, इल्मी मक़ाम उहो न आहे, न ई अमली मक़ाम आहे, न इल्मी मक़ाम आहे, ॿई न आहिनि, फ़र्क़ु ईंदो। माना एॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻे इहो इंतिबाह कयो आहे, तंहिंजी माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद उन जे वक़्त खां बाद आहिस्ता आहिस्ता इहो इन्हितात हले थो। इहो इन्हितात हलंदो आयो सिद्दीक़ अकबर जे दौर में, उमर फारूक जे दौर, हज़रत उस्मान गनी जो दौर, हज़रत अली करमल्लाह जो इहे दौर आया। इन खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि खे दौर खे भलो दौर करार ॾिनो, ॿिए नंबर ते, पंहिंजे दौर खां भलो दौर ॿिए नंबर ते करार ॾिनो। फरमायो ख़ैरुल क़ुरून करनी, पहिरियों दौर भले में भलो काइनात में जेकॾहिं गुज़रियो आहे त मुंहिंजो दौरु, जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हर वक़्तु वही अलाह जो नाज़िल थिए पियो। जेको बि मामिलो हुयो, जेको बि कज़ियो हुयो, उहो हल थिए पियो, अलाह जो रसूल हल फरमाए पियो ऐं वही इलाही अचे पियो, वही इलाही ईंदो रहे पियो, वही जो सिस्टम हलंदो रहे पियो।